अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में मंसूर खान धोखो कंदो राज़न ऐं ककर वारनि खे छोकिरी कोन वापसि ॾींदो ऐं जेको राज़न वाइदो करे आयो आहे शाहनवाज़ खान सां शापर कुड़ाइण वारो उहो शापर कुड़ाईंदो। ऐं अचण वारी एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट ॾींदासीं इन वीडियो में। वाक़ई शापर कुड़ाईंदो, छा वाक़ई मंसूर खान छोकिरी वापसि न कंदो, निकाह करे छॾींदो, आख़िर थियणो छा आहे इन अॻी एपिसोड में। दोस्तों नंढो अर्ज़ु आहे असांजे चैनल खे शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। हलूं था अॼु जी पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों ईअं कॾहिं बि कोन थींदो जो राज़न पंहिंजा शापर कोड़ाए ऐं ईअं कॾहिं बि कोन थींदो जो मंसूर खान पंहिंजे वाइदे खां फिरी वञे। मंसूर खान अचण वारी एपिसोड जो तव्हां उन्हनि में जेको आहे छोकिरियुनि जे हवाले कंदो राज़न ऐं ककर वारनि जे। राज़न ऐं ककर वारा वञी हाम हणी ईंदा शाहनवाज़ खान जे अॻियां त असांखे छोकिरी अॼु राति मिलंदी कीअं बि करे, ऐं शाहनवाज़ खान अञा हिननि खे टीकर ॾींदो आहे तव्हांखे मंसूर खान छोकिरी कान ॾींदो, तव्हां इहा दिलि जाए कयो। ऐं हू वाइदो कंदो आहे मां शापर कुड़ाईंदुसि। हाणे हिते शाहनवाज़ खान वरी गेम खेॾंदो आहे। गेम कहिड़ी, शाहनवाज़ खान छा कंदो आहे पंहिंजे माण्हुनि खे चई राज़न वारनि जे मथां हमिलो कराईंदो आहे। जीअं हू मंसूर खान वटि पुॼनि ई कोन अॻे हमिलो थी वञे, राज़न वारा ईअं सम्झनि त इहो हमिलो मंसूर खान करायो आहे ऐं वाइदे खां फिरी वियो आहे। लेकिन इन शइ जी मंसूर खान खे का ख़बर न हूंदी आहे, हू इंतज़ार में हूंदो आहे अचनि त छोकिरी उन्हनि जे हवाले कयां। अहिड़े हिसाब सां राज़न ऐं ककर वारनि खे शाहनवाज़ खान मंसूर खान जे ख़िलाफ़ु वरी हिकु भेरो ॿीहर करे छॾींदो।